नाज़रीन, हैदराबाद पुलिस जो मुबैना मुकाबलन जो सिलसिलो जारी है। पुलिस बिन धार मुबैना मुकाबलन में एक ॾोहारी के मारण और एक के ज़ख्मी हालत में गिरफ्तार करने की दावा कई है। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद है SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल खुलेली GR पुलिस के बिन धारदार मुकाबलन में एक ॾोहारी मारिजी वियो आहे, जॾहिं त हिक खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई वई आहे। तर्जुमान के जारी कयल बयान मूजिब फुलेली पुलिस जो रेलवे धिके वेझो चेकिंग दौरान कार में सवार हथियारबंदनि सां मुक़ाबलो थी पियो। पुलिस मुक़ाबले में एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त ॿ जवाबदार मौके तां फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिब ज़ख़्मी जवाबदार के फौरी तबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार की सुञाणप ज़ाकिर हुसैन तौर थी आहे, जंहिंजे कब्ज़े मां कार खे पुलिस सिविल में वरितो वियो आहे। ॿिए पासे GR पुलिस पारां बि कैंट कब्रिस्तान वेझो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले की दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले के नतीजे में एक ॾोहारी दानिश शेख के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया है, जॾहिं त संदसि साथी फरार थी वियो आहे। पुलिस मूजिब गिरफ़्तार ज़ख़्मी जवाबदार के इलाज लाइ अस्पताल मुंतकिल किया है। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच कई पई वञे। जी।